पारां ॿिनि ॼणनि खे पीपी काउंसलर हो ऐं हिकु जेको गोदाम जो मालिक उन्हनि खे गिरफ़्तार करायो वियो आहे। हिन छा चवंदा आहिनि हिते? अभी सब खां पहिरीं त न्याय थोराइतो आहियां अवां जे चैनल जो पंहिंजो मौक़िफ़ रखण जी महिरबानी कई। अभी ही न गवर्नमेंट जो सामान आहे, ठीक है, ही सामान आहे हिज हाइनेस शेख नहयान बिन जाहिद वो असांजे इलाके रैबी जेरे में शिकार कंदो आहे। पोइ 30 सालनि खां हू शेख जाहिद जो फर्ज़ंद आहे ऐं हू उनजे वालिद असां मां ई नवाब सरदार खान उनखे रिक्वेस्ट कई हुईसीं त साईं तव्हां असां वटि बोट जी इहा हालत लॻी पई आहे, तव्हां असांखे महिरबानी कयो असांजे माण्हुनि जे लाइ का मदद कयो। छोकी हिज हाइनेस हमेशा रमज़ान शरीफ में भी माण्हुनि ग़रीबनि लाइ राशन इहे असांखे मोकिलींदो आहे। असां उते इलाके बुरहान चांडियो साहब ही जेको सामान आहे हिकु प्राइवेट गोदाम में रखियो वियो, ही जेके बोर्ड मुतासिर बेयार मददगार आहिनि, के रस्तनि ते वेठा आहिनि, के बंदियुनि ते वेठा आहिनि, उन्हनि लाइ हिकु हिकु पल कीमती आहे, अवां उन्हनि ताईं उहो सामान न पहुचायो। पहिरियों त इहो ॿुधाइजो त ही सामान जेको हो उहो केतिरी मिक़दार में हो? अवांजो मौक़िफ़ आहे त 2000 टेंट विराए चुका आहिनि। हाणे तव्हां मुंहिंजो मौक़िफ़ छॾींदव त मां तव्हांखे सॼो ब्रीफ कयां। अमां ही मुंहिंजी ज़ाती हैसियत ते असांजे ज़ाती कॉन्टेक्ट ते असांखे डायरेक्टली असांखे हैंड ओवर कयो, ठीकु आहे। इन में न को गवर्नमेंट जो इन में इंटरेस्ट हो। ज़ाती कॉन्टेक्ट मतलब सिंध गवर्नमेंट के न मिले, इहो तव्हांजो ज़ाती कॉन्टेक्ट? जी 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 सिंध गवर्नमेंट जो हिन सां को लेनो देनो न आहे। हुननि जी शेख जाहिद ट्रस्ट जा माण्हू आया, उहे उन्हनि असांखे हैंड ओवर कया। इहे तक़रीबन 25,000 तंबू हुया जेके मुंहिंजो तक PS-17 ऐं PS-16 जेको मुंहिंजो वॾे भाउ जो तक आहे उन जे लाइ हुया। असां वटि टोटल 26 यूनियन काउंसिल्स आहिनि, 5 टाउन कमेटी आहिनि। त असां चयोसीं त बाबा इहो हिकिड़े ॾींहं में जाम 2,500 तंबू त कोन था कंहिंखे हवाले करे सघूं। त उहो असां हर यूनियन काउंसिल खे 100 तंबू ॾींदा रहिया आहियूं। असां पंहिंजे उते माण्हुनि खे रिलीफ ही मुंहिंजा पर्सनल एफर्ट्स आहिनि, ही मुंहिंजे वॾे भाउ जा ज़ाती कॉन्टेक्ट्स आहिनि। न हिन में को सिंध गवर्नमेंट जो आहे न को फेडरल गवर्नमेंट जो आहे। ही असांखे पंहिंजी कॉन्टेक्ट्स पंहिंजे तरफ़ां मिलिया। त बुरहान चांडियो साहब ही जॾहिं सामान तव्हांखे हिकु ज़ाती कॉन्टेक्ट जे करे त मिलियो, पर उहो सामान त तव्हां फौरी तव्हांखे विरहाइणु घुरिजे हा बोर्ड मुतासिरनि में, त इहो रखण जो या प्राइवेट गोदाम में रखण जो कहिड़ो मक़सदु हो? जी अमां प्राइवेट गोदाम में रखण जो इहो मक़सदु हो त हिकिड़े ॾियारे में असांखे 2000 तंबू आया, उहे असां विराए छॾिया। ही पहुता ही कल शाम जो कंटेनर पहुतो। अवां चवंदव आई हैव द स्लिप्स, आई हैव द रसीद जंहिं कंपनी खां असां ज़ाती ख़रीद कया आहिनि, जंहिं मां घुराया आहिनि। दिस बिलोंग्स टू अस, दिस इज नॉट बिलोंग्स टू एनी गवर्नमेंट। असां वठी माण्हुनि खे ॾींदासीं न। मां ही राति पहुतो आहे कंटेनर। बुरहान चांडियो साहब इहो ॿुधाइजो त हिकु त तव्हांखे इहो सामान कॾहिं मिलियो, केतिरे टाइम खां गोदाम ते रखियल हो, ऐं सिविल जज खे छा तव्हां पारां इहा आगाही ॾिनी वई त हीउ सामान तव्हांखे ज़ाती कॉन्टेक्ट जे करे मिलियो ऐं हिते रखियल आहे ऐं ही तव्हां महीनेवार विराईंदो? इहो हिकिड़े हफ़्ते खां सामान ईंदो वेंदो हो। 2000 तंबू असां ऑलरेडी ॾेई चुका आहियूं ग़रीबनि खे। 500 तंबू ही कल राति पहुता आहिनि। कंटेनर कल ख़ाली थियो आहे। सुभाणे सेशन जज साहब वटि असां त पेश थींदासीं, पर हिज हाइनेस जो ट्रस्ट वारा भी पाण ईंदा, उहे पंहिंजी रसीदूं ॾींदा, उहे पंहिंजा सभु शइ ॾींदा। त बाबा इहो असां न गवर्नमेंट खे ॾिनो आहे न असां कंहिं ॿिए खे ॾिनो आहे, इहो असां डायरेक्ट इन्हनि खे ॾिनो आहे। ठीकु आहे बुरहान चांडियो साहब, महिरबानी तव्हांजी। PPMPA बुरहान चांडियो साहब जो मौक़िफ़ आहे त उहे सुभाणे